हिन मेले में असां काल ॾींदा आहियूं वॉलंटियर्स जी ऐं असां वटि 80 नौजवान उन्हनि जो एज ग्रुप 18 खां 22 सालनि जे विच में आहे। मां पंहिंजे सभिनी वॉलंटियर्स खे चवंदसि अॻियां अचे बीहनि तव्हां हुन लाइ भरपूर ताड़ियूं वॼायो। ही नौजवान ही 5 ॾींहं हिन मेले खे संभालींदा आहिनि नज़्मो ज़ब्त बग़ैर कंहिं तरबियत जे बग़ैर कंहिं ट्रेनिंग जे। सिर्फ़ु असां हिननि सां 3-4 सेशन कंदा आहियूं जिन में हिननि खे ॿुधाईंदा आहियूं त तव्हांखे सभिनी महिमाननि खे ख़ासि तौर ते असां जूं जेके औरतूं अचनि थियूं उन्हनि खे महसूसु कराइणो आहे त हू सेफ स्पेस में आहिनि। सभिनी महिमाननि खे ईअं ख़्यालु रखिणो आहे जो तव्हांखे लॻे त तव्हांजे काज में आया आहिनि ऐं तव्हां सभई असांजा नौजवान जीअं असां सिंधी माण्हू जेके वैल्यूज़ आहिनि असांजा त असां महिमान जेके लड़ी ईंदा आहिनि उन्हनि जो ख़्यालु कंदा आहियूं। सिर्फ़ु असां हिननि नौजवाननि खे उन्हनि वैल्यूज़ जे बारे में ॿुधाईंदा आहियूं त पंहिंजे सिंधी वैल्यूज़ मुताबिक़ हिननि महिमाननि जी आज्ञा करणी आहे, हिननि जो ख़्यालु रखिणो आहे ऐं हिन मेले खे संभालणो आहे। सो हिकिड़ी भरपूर क्लैपिंग हिननि सभिनी नौजवाननि लाइ थियणु घुरिजे। ही यकीनन दाद जो मुस्तहक आहिनि। तव्हां सभु ॾिसंदा रहियो त ही 5 ॾींहं कीअं मेले जे इंतिज़ाम खे संभालींदा रहिया। हाणे मां उन खां पोइ असां बाद में अयास मेलो कमेटीअ खे बि मथे स्टेज ते दावत ॾींदासीं, पर हाणे मां हिन महफ़िल जो महिमान ख़ासि कमिश्नर हैदराबाद साहिब जन खे गुज़ारिश कंदसि हिन मेले में अगरि ट्रैफ़िक जो इंतज़ाम ॾिसो पिया हिन मेले खां 1 राति पहिरें बौसा जो हिकिड़ो वाटर पाइप फाटी पियो, सॼो रोड पाणीअ सां भरियल हो। उन खां पोइ जेके हिते ॿिया इंतिज़ाम ॾिसो पिया उहे मुमकिन न हुजनि हा जेकॾहिं कमिश्नर हैदराबाद साहिब पाण हिन मेले जी ओनरशिप न खणनि हा ऐं हिकिड़े टेक्स्ट मैसेज ते असां सां उहे मामला हल न थियनि हा। सो तव्हांजा असां अयास मेलो कमेटी जे पारां थोरा ताब आहियूं ऐं मां इहो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजा जेके बि पार्टिसिपेंट्स अचनि पिया उन्हनि जी रजिस्ट्रेशन थी रही ऐं आख़िरी ॾींहं ते असां कंपाइल जेका रजिस्ट्रेशन कई आहे। असां वटि पाकिस्तान जे 206 शहरनि मां माण्हू आया हिन मेले में शरीक थिया, जंहिंमें कोटिया खां गवादर सिबी देरा मुराद जमाली ऐं लाहौर इस्लामाबाद रावलपिंडी मुल्तान फैसलाबाद सियालकोट रहीम यार खान एबटाबाद मालाकंड बनू डेरा इस्माइल खान पिशावर कोहाट ऐं सिंध जे सभिनी शहरनि मां ॻोठनि मां 5 ॾींहं माण्हू हिन मेले में शरीक थींदा रहिया। ऐं इहा मुंहिंजे ख़्याल में असां हिन मेले जी कामयाबी आहे त पूरे पाकिस्तान मां हर ॿोली ॻाल्हाईंदड़ ऐं हर क़ौमियत सां तालुक़ु रखंदड़ फ़र्द हिन पिंडाल में अचे अयाज़ मेले में शिरकत करणु ॼण त हिकिड़ो पंहिंजो फ़र्ज़ु सम्झे थो। ऐं अदी नूरुल हुदा शाह खे घुराइण खां पहिरें मां पंहिंजी जेका अयास मेलो कमेटी आहे उन्हनि सभिनी साथियुनि खे जंहिंमें मोहतरम ताज जोयो, अब्दुल मजीद चांडियो साहब, इमदाद चांडियो साहब, ज़किया एजाज़ ऐं डॉक्टर रुखसाना परीद चंडर, अतिया दाऊद, हसीन मुसरत शाह सभिनी खे ईंदसि चवंदसि त स्टेज ते अचनि ऐं हिकिड़ी क्लैपिंग असांजे हिननि सभिनी ऑर्गेनाइज़रनि लाइ थियणु घुरिजे। ऐं अजीब इत्तिफ़ाक़ आहे त असां सभिनी जो तालुक़ु एजुकेशन सेक्टर सां आहे ऐं सभई तालीम जे शोबे सां वाबस्ता आहिनि त इहो बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। शायदि इहो ई सबबु आहे जो असां डिघो अरसो 8 सालनि ताईं हिन मेले में हिक ॿिए जो साथ ॾेई सघिया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में अयास मेलो मैनेजमेंट कमेटीअ जे लाइ एॾो सन्नाटो छो छाइजी वियो आहे। असां हूअं त पिंडाल में टीचर्स हूंदा आहियूं ऐं तव्हांखे ख़ामोश कराईंदा आहियूं, पर अॼु असां चाहियूं था त ताड़ियूं ज़रूरु थियणु घुरिजनि। असांजी महफ़िल मौसीक़ी बि आहे ऐं केतिरा ई नौजवान बेचैनीअ सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। असांजा फ़नकार बि अची चुका आहिनि, पर हिन मेले जे इख़्तिताम ते जिथे इदारनि जा थोरा मञा विया उते खाना बदोश कैफ़े जे उन्हनि वर्कर्स जी बि मां थोराइती आहियां जेके असांजे महिमाननि लाइ चांहि ठाहींदा रहिया, जेके इंतज़ाम संभालींदा रहिया। वहीद जमाली ऐं रजब सोलंगी जी असां मां थोराइती आहियां त उहे कंदा रहिया। उन्हनि क्लीनर्स जा बि असां थोराइता आहियूं जेको कप चांहि जो अॻियां वञे थो उहो खणी था वञनि त जीअं सफ़ाई रहे।
असां हिन सॼे पिंडाल खे सजाईंदड़ असांजो पप्पू कोटक अदा पप्पूअ जा बि असां थोराइत आहियूं, जंहिंजा माण्हू रमज़ान असां सां 10 ॾींहं गॾु रहियो ऐं हिन पिंडाल असांखे सजाए ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु असांजी जेका मीडिया 360 जी टीम आहे, अदीब मल्लाह इमरान जा बि असां थोराइत आहियूं ऐं आरिफ राजपूत जेको साउंड ते वेठो आहे उन्हनि जा बि असां तमामु घणा थोराइत आहियूं। त हुननि सॼो मुस्तक़िल इंतिज़ाम पे संभालियो ऐं ख़ासि तौर ते हिन मेले में अयाज़ जो इनक़िलाबी ड्रामो भगत सिंह खे फांसी पेश कयो वियो, जंहिंखे डायरेक्ट कयो शहनाज़ भट्टी साहब। असां अदा शहनाज़ भट्टीअ जा तमामु घणा थोराइत आहियूं त हिन शानदार तरीक़े सां उहो ड्रामो पहिरियों दफ़ो सिंध में लाइव स्टेज कयो, जंहिंखे कल्ह तमामु घणो पसंदि कयो वियो। असां हिन मेले जे सॼा जेको मटीरियल आहे, प्रिंटिंग पब्लिशिंग, ख़ुदाबश कबड़ो साहब जी उहा डिज़ाइनिंग आहे, असां ख़ुदाबश कबड़े जा थोराइत आहियूं। ऐं ॿी जेका असांजी लान हुई उन में तमामु घणा बुक स्टॉल्स लॻल आहिनि ऐं मां बार बार रोज़ु वञी उन्हनि खां किताब वारनि खां पुछंदी हुअसि त किताब सेल थिया, त सदाईं सभु चवनि पिया त तमामु घणी सेल थी आहे। जंहिं मेले में किताबनि जी सेल हुजे उन मेले ते नाराज़ थियणु, उहो चवंदा आहिनि अड़े अड़े तरस तरस मिटाई तो कंहिंखे बेख़बर ख़बर कर, त कंहिंखे पिया मिटायो ही किताब पढ़ंदड़ नौजवान। उन्हनि किताब स्टॉल लॻाईंदड़ असां सभिनी पंहिंजे पब्लिशर्स जा ऐं उन्हनि स्टॉल वारनि जा बि थोराइत आहियूं त उहे हिन मेले में अचनि था ऐं हर साल 15 खां 20 असांजा उते स्टॉल लॻल आहे। कल्चर डिपार्टमेंट जा जेके बि असांजे चौकीदारनि खां वठी असांजा ऑफिसर्स आहिनि, एम्प्लॉइज़ आहिनि, उहे बि 5 ॾींहं भरपूर तरीक़े सां हिन मेले में असां सां सहकार कनि था। असां उन्हनि सभिनी जा थोराइत आहियूं ऐं फ़नकारनि जा ख़ासि तौर ते त कल्ह तव्हां ॾिठो त सैफ समेजो साहब हैदराबाद में लाहौती मेले खां ॿाहिरि कंहिं बि स्टेज ते परफॉर्म न कंदो आहे, पर असांजे स्टेज ते बग़ैर कंहिं पैसे जे सैफ समेजो आयो ऐं 1.5 कलाक ते परफॉर्म कयो ऐं अॼु डॉक्टर तैमूर रहमान लाहौर खां असां वटि हिते परफॉर्म करणु आयो आहे। असां उनजी सॼी टीम जा थोराइत आहियूं, पंहिंजे साज़ंदनि जा थोराइत आहियूं जेके हिते संगत कनि था ऐं राति जो देरि ताईं हिते वेहनि था, ऐं उहे हर उन माण्हूअ जा थोराइत आहियूं जेको हिन मेले में आयो, हिन मेले में शरीक थियो। ऐं तव्हां सभई असांजा जेके शाइर आहिनि, जेके राइटर आहिनि, जेके स्पीकर्स आहिनि, जेके असांजो सॾु वरनाए असांजे मेले में शरीक थियनि था ऐं उन्हनि जे अचण सां असांजा हौसला बुलंद थियनि था। थोरा न थोरा मूं ते मारूड़नि जा जेकॾहिं जंहिंजा बि का ॻाल्हि रहिजी वई आहे त असां माज़रत खां आहियूं, पर असां सिंसियरिटीअ सां कोशिशि कंदासीं त नेक्स्ट टाइम हिन मेले खे अञा वधीक बहितर तरीक़े सां करे सघूं।